दोस्तों अॼु तव्हांखे बरसगीर जे तमामु मशहूरु फ़नकार ऐं गुलकार ऐं वॾे कलाकार तमामु ई वॾे कलाकार मोहम्मद रफ़ीक जे बारे में ॿुधाईंदासीं। नंढे खंड जो मशहूरु रागी मोहम्मद रफ़ीक वल्द हाजी अली मोहम्मद 1924 ईस्वी धारे अमृतसर जे वेझो कोटला सुल्तानपुर में पैदा थियो। ही 6 भाइरनि मां सभ खां नंढो हो ऐं घर में हिन खे प्यार मां फीको सॾींदा हुआ। हुन हिंदी, उर्दू, पंजाबी, बंगाली, मराठी, तेलुगु ऐं सिंधी फिल्मनि लाइ यादगार गीत ॻाया, पर संदसि शोहरत जो असल सबबु हिंदी गाना हुआ। मुकेश ऐं किशोर कुमार सां गॾु 50 फिल्मनि जा गाना ॻायाईं। 50 ईस्वी खां 1907 ईस्वी धारे दौर में ही बॉलीवुड जे मशहूरु गुलकारनि मां हिकु हो। 1965 ईस्वी में खेसि पद्म श्री एवॉर्ड मिलियो। 1935-36 ईस्वी में रफ़ी जो ख़ानदान लाहौर मुंतक़िल थियो ऐं मोहम्मद रफ़ी पंहिंजे ॻोठ जे हिकु फ़क़ीर जो नक़ल करे ॻाइण जी शुरूआति कई। संदसि भेणवे मोहम्मद हमीद संदसि हौसला अफ़ज़ाई कई। मोहम्मद रफ़ी उस्ताद बड़े ग़ुलाम अली, उस्ताद अब्दुल वहीद ख़ान, पंडित जीवन लाल मिठू ऐं फिरोज़ निज़ामाणी खां हिंदुस्तानी क्लासिकी संगीत सिखियो। हुन पहिरियों दफ़ो 13 साल जी उमिरि में KL सहगल जे हिकु कंसर्ट में ॻायो। हुन पहिरीं फिल्म गुल बलोच 1944 ईस्वी में ज़ीनत बेगम सां गॾु दो गानो सोहिने ई सोहिणी हीरिए नी ॻायो, जंहिंजी धुन श्याम सुंदर ठाही हुई। उनखां पोइ जल्दी रफ़ीक खे लाहौर रेडियो स्टेशन ते ॻाइण जी आछ थी, पर रफ़ीक 1944 ईस्वी धारे बम्बई मुंतक़िल थी वियो, जिते हुन जो तारुफ़ प्रोड्यूसर अब्दुल रशीद कारदार, महबूब ख़ान ऐं अदाकार ऐं हिदायतकार तनवीर नक़वी जहिड़नि शख़्सियत सां थियो। रफ़ी बम्बई में मशहूरु मौसीक़ार नौशाद सां मुलाक़ात करे शुरू में ई हुन लाइ कोरस में शामिल थी वियो। मौसीक़ार नौशाद लाइ हुन जो पहिरियों गानो हिंदुस्तान के हैं हम हो, जेको अब्दुल रशीद कारदार जी फिल्म पहले आप में शामिल कयो वियो। तक़रीबन उन्ही दौर में श्याम सुंदर जी फिल्म गाँव की गोरी लाइ हिकु ॿियो गानो रिकॉर्ड करायो वियो। मोहम्मद रफ़ी 1945 ईस्वीअ में पंहिंजे सौट बुशरा सां शादी कई ऐं उन्ही साल हू लैला मजनू फिल्म में स्क्रीन ते ज़ाहिर थियो। महबूब ख़ान जी फिल्म अनमोल घड़ी 1946 ईस्वी जे हिकु गाने ॻाइण ते रफ़ीक खे पहिरियों भेरो काफ़ी पज़ीराई मिली। 1947 ईस्वी में हुन नूरजहान सां गॾु हिकु दो गानो यहाँ बदला वफ़ा का ॻायो, जेको काफ़ी मक़बूल थियो। विरहाङे खां बाद रफ़ी हिंदुस्तान में रहण जो फ़ैसिलो कयो ऐं ख़ानदान समेत बम्बई वञी रहियो। रफ़ी 1948 ईस्वी में राजेंद्र कृष्ण जो लिखियलु कलाम सुनो सुनो ए दुनिया वालो ॻायो, जेको काफ़ी मक़बूल थियो, जंहिं ते वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू खेसि घर अची ॻाइण जी दावत ॾिनी। आज़ादी वारे ॾींहं ते खेसि चांदी जो तमिग़ो ॾिनो वियो। 1949 ईस्वी में नौशाद, श्याम सुंदर, हसन लाल, भगत राम जहिड़नि मौसीक़ारनि हुन खां सोलो ॻारायो। फिल्म बीजू बावरा 1952 ईस्वी जे 2 गाननि ओ दुनिया के रखवाले ऐं मन तड़प हे दर्शन को आज ॻाइण ते हुन खे मक़बूलियत मिली। मोहम्मद रफ़ी मौसीक़ार नौशाद जा जोड़ियल 149 गाना ॻाया। हुन खां सवाइ बर्मन जे केतिरनि ई फिल्मनि में रफ़ी जा गाना रिकॉर्ड कया विया, जिन में तेरे घर के सामने 1957 ईस्वी, प्यासा 1957 ईस्वी, कागज़ के फूल 1959 ईस्वी, गाइड 1965 ईस्वी, आराधना 1969 ईस्वी ऐं ईमान 1973 ईस्वी इहे तमामु मशहूरु फिल्मूं हुयूं, जंहिंमें संदसि गाना शामिल हुआ। उन बाद रफ़ी किशोर कुमार लाइ वधीक फिल्मुनि में ॻायो। ओपिनियर लाइ रफ़ी 197 गीत ॻाया
ऐं शंकर जी किशन लाइ रफ़ी 341 गाना ॻाया, 216 सोलो ॻाया। 1960 ईस्वी में रफ़ी चौदहवीं का चांद ॻाइण ते पहिरियों फिल्म एवॉर्ड मिलियो। उन खां पोइ रफ़ी ऐं मौसीक़ार रवि गॾिजी केतिरा ई मक़बूल गाना ॻाया, जिन में चाइना टाउन, काजल ऐं दो बदन फिल्मनि जा गाना शामिल आहिनि। रफ़ी जो मदन मोहन सां गॾु फिल्म आंखें जो गानो हम इश्क में बर्बाद हैं बर्बाद रहेंगे काफ़ी मक़बूल थियो। मौसीक़ार लक्ष्मीकांत प्यारेलाल बि रफ़ी पंहिंजी बहितरीन ऐं पसंदीदा गुलकारनि जी हैसियत ॾिनी। रफ़ी लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइ 369 गाना ॻाया। रफ़ी पाकिस्तान लॾे वियल मौसीक़ार निसार बज़मी लाइ बि काफ़ी गीत ॻाया। 1960 वारे ॾहाके में लता मंगेशकर ऐं रफ़ी जा तालुकात ख़राब थिया, पर संदसि SD बर्मन जे इसरार ते ॿिन्ही ठाह कयो ऐं काफ़ी दो गाना ॻाया, पर संदसि ज़ाती इख़्तिलाफ़ात बरक़रार रहिया। रफ़ी अंग्रेज़ी ॿोली में बि दो गाना रिकॉर्ड कराया ऐं 1960 वारे ॾहाके में जॾहिं मॉरिशस वियो त उते केरोला ॿोली में बि गाना ॻायईं। 70 वारे ॾहाके में गाने तेरे गलियों में न रखेंगे कदम ते फिल्म फेयर एवॉर्ड ऐं नेशनल एवॉर्ड मिलिया ऐं उन खां पोइ खेसि कामयाबु फिल्मूं मिलंदियूं रहियूं, जिन में लैला मजनू 1976 ईस्वी, अमर अकबर एंथोनी 1977 ईस्वी, अपनापन 1978 ईस्वी, दोस्ताना 1980, नसीब 1981, अब्दुल्ला 1980, शान 1980 ऐं आशा 1980 फिल्मूं शामिल आहिनि। मोहम्मद रफ़ी 1980 धारे दिलि जो दौरो पवण ते वफ़ात कई। अल्लाह पाक खेसि बख़्श करे ऐं जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए। दोस्तों, तमामु वॾो कलाकार हो। दोस्तों, मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।